जी नाजरीन अस्सलाम वालेकुम। हमारी सिरा अवामी न्यूज़ माया फैसला किताफी। जी नाजरीन अवे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदालूं त धारियन के गैर कानूनी डोमिसाइल PRC ठाहे ॾियण खिलाफ़ जहांगीर खान शार जी अगवानी में रेती में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। जी नाजरीन अवे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदालूं त धारियन के गैर कानूनी डोमिसाइल PRC ठाहे ॾियण खिलाफ़ जहांगीर खान शार जी अगवानी में रेती में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी शख्सियतन सोशल वर्करन समायत वकीलन पिण शिरकत कई है। मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा नौजवान बेरोज़गारी सबबि बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर इंतज़ामिया धारियन के डोमिसाइल ठाहे उन्हनि धारियन खे धड़ाधड़ नौकरियूं ॾेई रही है, जेका सरासर नाजाइज़ी है। जी नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त धारियन के गैर कानूनी डोमिसाइल PRC ठाहे ॾियण खिलाफ़ जहांगीर खान शार जी अगवानी में रेती में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। असां सां लाइन ते मौजूद है अवामी न्यूज़ रेती जो रिपोर्ट निज़ामुद्दीन शार। जी निज़ामुद्दीन, छा तफ़सीलात आहिनि? जी सैफुल्ला, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में धारियन माण्हुनि खे डोमिसाइल PRC ठाहे ॾियण खिलाफ़ रेती में टेलीफोन एक्सचेंज खां मीडिया सेंटर ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। सिंध हुकूमत सदाईं सिंधियुनि जे हक़नि ते धारो हयो। मीर जहांगीर शाह यार शर मीडिया अॻियां एहतजाज कंदे चयो त सिंध जा नौजवान बेरोज़गारी सबबि बुखूं काटण ते मजबूर आहिनि। अमजद अली शर, आमिर अली शर, इरशाद अली शर ऐं गुलज़ार चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़गार न मिलण करे सिंध जा तालीम याफ़्ता नौजवान महिनत मज़दूरी करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध जा डोमिसाइल ठाहे धड़ाधड़ नौकरियूं ॾेई सिंध जे नौजवाननि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। असीं धरणा हणी रोड रस्ता बंदि करे सख़्त एहतजाज कंदासीं। निज़ामुद्दीन शर, अवामी न्यूज़ रेती। जी निज़ामुद्दीन, वॾी वॾी महिरबानी, अवां तफ़सीलात खां आगाह कयो।